सावी, ओ सावी, उथे सुबह थी वियो आहे। हिन घड़ियाल जी घंटीअ खे बंदि कर। एतिरे में मारियो सुबह थी वियो। लगे तो त हिन सिज खे निंड ई नथी अचे। पर हिन घड़ीअ जे रंभण खे त तव्हीं बि बंदि करे पे सघिया। वाह, घड़ियाल जे घंटीअ खे ठाहीं तूं, घंटीअ ते उथी तूं ऐं घंटीअ खे बंदि वरी मां करियां। अरे हीअ घंटी त मां तव्हां लाइ ठाहींदी आहियां। हीअ घंटी त मां तव्हां लाइ ठाहींदी आहियां। अरे मां त बिना घंटीअ जे उथी वेंदो आहियां। आईंदा मुंहिंजे लाइ घंटी वंटी न ठाहे रखे। जे घंटी ठाहे रखी अथई त मां हिन घड़ियाल खे खणी फिटो कंदोसीं। हा, अरे आईंदा तूं बिना घंटीअ जे उथंदी कर। मां त बिना घंटीअ जे उथी बि वञा, पर तव्हांजा ॿार बि त उथनि न। हू त ये घंटी ॿुधी बि अणासन वांगुरु सुम्हिया पिया हूंदा आहिनि। ॼण त कम ते उन्हनि खे न मूंखे वञिणो हुजे। ओहो, सुबुह थींदे ई नेणनि मां निंढ ई उॾाए छॾी अथव। चङो, ठीकु आहे। तूं रंधिणे में वञी चांहि ठाहे, तेसीं मां ॿाहिरि अख़बार वारे खे वञी ॾिसी अचां। अरे तरसो, वठो मोहन भारतीअ खां खीर वठी अचो। ऐं हा, ॿाहिरि थधि पई पए, हीअ शॉल बि पाईंदा वञो। शॉल खणी तूं पाए न। अरे ॿाहिरि तव्हां था वञो, सीउ ॿाहिरि पवंदव। ठीकु आहे। तेसीं मां ॿारनि खे थी उथारियां। मुक्कू, ओ पुट मुक्कू। हा उथ पुट, ऑफिस वञण जो टाइम थियो अथई। हा उथां तो। अरे सुबुह ई कान थियो आहे त निंड खणी फिटाई अथई। अॻिते तूं पहिरीं रेखा खे जगाईंदी कर, पोइ मूंखे। जहिड़ो चरियो तुंहिंजो टाइम 8 लॻे जो ऐं रेखा जो 9 लॻे जो, त पहिरीं हमेशह तूं तयारु थींदे न त ॿई भाउ भेण साॻिए टाइम ते उथी पिया बाथरूम लाइ विढ़ंदा। चङो मम्मी, तेसिताईं तूं मुंहिंजे लाइ गरम पाणी करे वठ। जहिड़ो चरियो ॾिसी पियो गैस जी तंगी लॻी पई आहे त तोखे गरम पाणी खपे। ॾिस मम्मी, ॾिस मूंखे हाणे ई सी थो पए। मूंखे आहे न 12 ई महीना गरम पाणी सां सनानु करण में मज़ो ईंदो आहे। जहिड़ो पी तहिड़ो पुट। ॿई कम त कोन कराईंदा, वेठा कम खे वधाईंदा। कख भञी ॿ न कनि, पर ऑर्डर हलाइनि नवाबनि वांगुरु। मम्मी, डेडीअ ई मां त मर्द माण्हू थियासीं, पर उहा तुंहिंजी लाडली धीअ रेखा तोखे कहिड़ो थी कम में अथव ठाहे। हू ॾिस उहा रेखा कीअं तुंहिंजो आवाज़ ॿुधी सिधो रंधिणे ॾांहुं वई आहे गरम पाणी करण। सावी, ही सुबुह सां छाजो गोड़ मचायो अथव? न ऐं तूं गरम पाणी खे खणी मुंहिंजी गिलाऊं छो करे रही आहीं? न मां त तव्हांजे शहज़ादे पुट खे सम्झाए रही हुअसि त मुंहिंजा ॾाहा पुट गरम पाणी सां न, पर नल जे ताज़े पाणी सां सनानु करे वञ। छो त गैस जी तंगी लॻी पई आहे न। मां परियां खां सभु कुझु ॿुधंदो पियो अचां। हा अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ॾांहुं कनि छो न ॾींदा। पर मूं जो कल्ह तव्हांखे चयो हो त गैस बुक कराए अचिजो, उहो बुक कराया। गैस हा गैस तो बराबरि गैस बुक कराइण जे लाइ चयो हो ऐं मां फिटमेंस जी भरिसां लंघियो हुअसि, पर मूंखे ऑफिस देरि पई थी, इन करे सिधो ई ऑफिस हलियो वियुसि। सॉरी, पर अॼु पक ई पक गैस बुक कराईंदुसि, प्रॉमिस। अॼु करे पूरो हफ़्तो लंघाए छॾियो अथव। गैस आहे जो ॼाण अची ख़तम थी। मम्मी गैस खत्म थी वई। गैस खत्म थी वई? हाँ। मां तो मुठियसि। हाणे
अचे गैस बुक कराए अच पर ही ॿुधे छो ॼण त सॼे घर जी ज़िमेवारी मुंहिंजे मथां आहे मां बि छा करियां अकेली अची फाथी आहियां फाथी अरे तोखे केर तो चए त सॼे घर जी रिस्पॉन्सिबिलिटी तूं पंहिंजे मथां खण घर जो मालिक मां आहियां मां इन करे सॼे घर जी रिस्पॉन्सिबिलिटी मुंहिंजी आहे हा हा बाक़ी रंधिणे जी रिस्पॉन्सिबिलिटी तुंहिंजी हुअणु खपे बिल्कुलु ठीक डैडी बिल्कुलु ठीक था चओ बिल्कुल ठीक डैडी बिल्कुल ठीक डैडी जो चमचो अरे मां त डैडीअ जो चमचो आहियां तूं जो मम्मी जी साइड पे खणी है छो न खणा वुमेन राइट्स जो सवाल आहे भारत जो नारियूं भारत जो नारियूं भारत जो नारियूं मम्मी जोर सां जिंदाबाद तो चओ ना ओहो मां त फाथी आहियां तव्हां मां आखिर ही घर त रुगो मुंहिंजो ई आहे न मम्मी मम्मी सॉरी मम्मी मूंखे ॾिस मम्मी त ॾिस मम्मी सॉरी मम्मी प्लीज मूंसां ॻाल्हाए ॾिस त सही मम्मा उथ ना मम्मा सॉरी अरे मम्मी मुंहिंजे कॉलेज में टाइम थी रहियो आहे जल्दी ॿुधाए त स्टोव किथे रखियो आहे तूं बि ॻोल्ही त लभई न हेॾी सारी थी आई अञा इहो ख़बर कान पई त रंधिणे जा सामान किथे पिया आहिनि मम्मी हाणे ॿुधाए बि खणी न छो पई सुबुह सां सभिनीनि सां विड़ी हाँ मां पई विड़ा या तव्हां सभई मूंखे पिया दॿायो मम्मी मुंहिंजी ॾाई मम्मी हाणे ॿुधाए बि खणी न कि स्टोव किथे रखियो आहे हू ॾिस होॾां पाटीअ हेठां पियो अथई ॾिसण आए मुकू तूं बि उथ जेतिरो गरम पाणी थियो आहे ओतिरे सां सनानु करे वठ हां ऐं मम्मी तूं स्टोव ते चांहि ठाहिणी आहे नेरनि ठाहिणी आहे मंझंदि ऐं राति जा वेला ठाहिणा आहिनि अलाए ही मुंहिंजी गैस बि कॾहिं ईंदी अरे मुंहिंजे गरम पाणी जो छा थींदो मम्मी मां छा सनानु कंदमि अरे पहिरीं मुंहिंजो गरम अरे हा तव्हां टई ईअं कयो जेतिरो गरम पाणी थियो आहे ओतिरे सां हथ मुंहुं धोई वठो हूअं बि तव्हां कहिड़ो ख़ुशीअ सां सनानु कंदा आहियो रेखा पुट तूं ईअं कर वञ सभिनी लाइ चांहि ठाहे वठ वञ जी मम्मा जेको होम मिनिस्टर जो हुकुम सावी तूं मुंहिंजे मथां इहो इल्ज़ाम न हण त मां सनानु दिलि सां न कंदो आहियां अरे बाथरूम ई त उहो जॻह आहे जिते मूंखे मुकमिल आज़ादी हूंदी आहे ऐं मां पंहिंजा मधुर गाना ॻाईंदो आहियां क्या मैंने किया है क्या मैंने किया है बुद्धाथम तव्हांजा ये बेसुरा गाना छो जी हिन उम्र में कल थड़ी अथव जो इश्क मोहब्बत जा गाना ॻाइण लॻायो अञा गोपीअ चयो त मां शर्म में बुॾी वियसि गोपीअ छा चयो मूं बाबति गोपी गोपीअ ज़रूर मुंहिंजे सिर जी सहारा कई हूंदी हा गोपीअ कयो मुंहिंजो कारो मुंहुं चयाई त मुड़ुस खे थियो छा आहे जो इश्क मोहब्बत जा गाना ॻाइण लॻो आहे नया कपड़ा पाए परफ्यूम लॻे पियो ऑफिस वञे ऐं बाथरूम त छा गोपी मूंखे बाथरूम में ॾिसंदी आहे ॾिसंदी कोन्हे ॿुधंदी आहे तव्हांजा ये बेसुरा गाना अच्छा इहो सुठो चइबो त गोपी मुंहिंजा गाना ॿुधंदी आहे क्या मैंने किया है मम्मी मां तयार थी वियुसि मुंहिंजी नेरनि जो छा थियो इजो पुट हलो हाणे तव्हां बि हली तयार थी वठो इजो पुट इजो ऑमलेट ब्रेड ठाहे थी ॾे मम्मी पुट तूं हीअं कर ॿार लाइ नाश्तो ठाहे वठ नाश्तो को मां ठाहियां हल हाणे तूं बि नाश्तो करे वठ ऑमलेट ब्रेड खाई वठ फटाफट ऑमलेट ब्रेड रात तो चयो है गोभी है पराठा अरे सही चुपचाप ऑमलेट ब्रेड खाई वठ ऐं
मुंहिंजे कोट जो छा थींदो? छा थियो वरी तव्हांजे कोट खे? कोट जा 2 बटन टुटल आहिनि। टुटल आहिनि त खणी टांकियो न। हेॾा सारा ठाहियो, 2 बटन टाकण कोन था पुॼनव? पुॼनि छो कोन था, पर बटन टाकण बि त अचणु खपनि न। त सिखो न, कहिड़ी तकलीफ़ आहे सिखण में? त चइबो हाणे ज़नाना कम करण बि सिखणो पवंदो। अॼु कोट जा बटन टाकण लाइ बि थी चवी, सुभाणे बुआरी कढण लाइ चवंदीअ, बासण मलण लाइ चवंदीअ, ऐं परीअं छा चवंदी सां परीअं? जेको चइणो अथव उहो चओ, मन में न रखो। परीअं वरी ॿार पालण लाइ बि चवंदीअ। जहिड़ो चर चाची छो जी मत खुशी अथव? तव्हां पालिया ॿार, रुगो पाण खे पालियो त मूं लख खटिया। छा त तूं पई मूंखे पाली? सॼो ॾींहुं ऑफिस में गॾनि वांगुरु कमु थो कयां ऐं घर थो हलायां, ऐं तूं चई थी त मां पंहिंजे पाण खे कोन थो पालियां। अच्छा, त ही घर तव्हां पिया हलायो? महीने पगार ॾियण सां छा घर हलंदो आहे? घर हलाइण लाइ रुगो पैसो खपे, ॿियो कुझु बि न। छा नथो खपे घर गृहस्थीअ में? सुईअ खां वठी सिलेंडर ताईं सभु कुझु खपे। घर जा टपड़ भॼनि, टीवी ख़राब थिए, बिजली जो स्विच ख़राब थिए, नल ख़राब थियनि, सभिनी लाइ अलॻि अलॻि मिस्त्री खपे। कणक जो दॿो खणी वञण लाइ, खीर वठी अचण लाइ अलॻि अलॻि माण्हू खपे। दाणा, मिर्च, हेड, कुझु न कुझु खुटो ई पियो। बस मां समझी वियसि त घर हलाइण लाइ तोखे छा छा खपे। सावी, तॾहिं त तोसां शादी करे मां पंहिंजे पाण खे भागन वारो समझंदो आहियां। तूं जेकॾहिं हिकिड़ी स्ट्राइक ते हली वञी त मुंहिंजे घर जो चरखो एकदम बंदि वञे। वाह, छा त आइडिया ॾिनी अथव। ताली मां त वञा थी स्ट्राइक ते। अॼु खां वठी मां स्ट्राइक ते आहियां, समझव? सावी ईअं कीअं थी थो सघे? सावी घर जो ज़ालूं खे हड़ताल ते वेंदियूं आहिनि छा? हा, उहो बि बिना के नोटिस जे। इहो त वाजिब न आहे। इहो सोचण मुंहिंजो कमु न आहे त हड़ताल करण वाजिब आहे या न। मां त इहो थी ॼाणा त तव्हांजे घर में नौकराणीअ जीअं वहां थी वहां, पर कमु आहे जो खुटे ई कोन थो। सॼो ॾींहुं ढगे वांगुरु कमु करे करे मां त टुटी पई आहियां। तव्हां टई त सुबुह जो सनानु करे, इस्त्री कयल कपिड़ा पाए, फणी फुकारा ॾेई घर मां रवाना थी वञो। पुठियां मां आहियां जो सनानु करण त परियां, पर फणी करण जो बि वक़्तु कोन थो मिले। सावी तूं चिंता न कर। सावी इजो मुको वॾो थियो, अरे नूंहं अहिड़ी वठी ॾींदो सही जो तोखे खट ते विहारे करे खाराईंदी। पोइ तूं भले सॼो ॾींहुं फणी फुकारा वेही कजा। हा, नूंहं आणे ॾींदा या नौकराणी जो खट ते विहारे खाराईंदी? अरे खट ते विहारे खाराइण जो ज़मानो वियो, हाणे रुगो ॻाल्हियूं बचियूं आहिनि, ॻाल्हियूं। मां तव्हांजे ॾटे में कोन अचण वारी आहियां। मां वञा थी एकदम इनडेफिनेट टाइम ताईं हड़ताल ते, समझव? सावी उठ, दर तक खोल। सावी दर खोल न। बोड़ी है का बोड़ी। अरे तू अंदर वन तू। हाँ अंदर वन। ही तेरी चंपल खड़े दे में अंदर वन। राधा स्वामी तव्हां पर त अॼु त मां बाथरूम में सनान बि कोन कयो, को गानो कोन गायो आहे, रुगो हथ मुंहुं धोता अथम, उहे बि वॉश बेसिन ते। बाथरूम में त असल मां भिड़ियो ई कोन आहियां। ये तव्हां घबराई छो रहिया आहियो? मां त तव्हांजी तबियत पुछण आई आहियां। अच्छा, अरे अचो वियो हिते वियो। मां त अॼु तव्हांजी तबियत पुछण आई आहियां। बाथरूम मां अॼु तव्हांजो मिठो आवाज़ जो कोन ॿुधो। छा तव्हां बाथरूम में मुंहिंजो गानो ॿुधंदा आहियो? हाँ बिल्कुल। मुंहिंजो आवाज़ मिठो आहे न? हाँ जाम मिठो आहे। तव्हांखे मुंहिंजो आवाज़ वणंदो आहे न? बिल्कुल।
बालम आए बसो मोरे मन में, बालम आए बसे मोरे मन में। तव्हांखे मुंहिंजो आवाज़ वणंदो आहे न? हाँ हाँ, तव्हांजो आवाज़ त मूंखे शेरो मिठो ऐं दर्द भरियो आहे। अरे पर मां त साइकिल जा गाना ॻाईंदो आहियां। ये साइकिल वैगल हूंदा तव्हांजे ज़माने जा। मूंखे त तव्हांजो आवाज़ मूंखे शेरो मिठो लॻंदो आहे। आवाज़ मिठो त लॻंदो आहे न? हाँ हाँ बिल्कुल। ओ भले साइकिल हुजे या मुकेश। तुम के नाचो आज गाओ खुशी के गीत हो, गाओ खुशी के गीत। हाँ तव्हां बि पुछो त अॼु मां बाथरूम में गानो छो कोन ॻायो। छा ॿुधायां मिसेस मीरवानी, अॼु सुबुह सां असांजी गैस ख़तम थी वई, सो गरम पाणी जो बंदोबस्त ई न थी सघियो, इन करे रुगो हथ मुंहुं धोई करे कमु हलाइणो पियो आहे। बस खसिस ॻाल्हि करे तव्हां अॼु सनानु कोन कयो आहे। मुंहिंजे घर अची सनानु कयो हा, पाड़ो बाक़ी कॾहिं कमु ईंदो। उहा बि हिननि जी त दिल्ली ट्रांसफर थी वई आहे। वाह, तव्हां केतिरा न आज़ाद ख़्यालनि जा आहियो। उहा त मां आहियां ई। तव्हांजो पाड़ोसरी हुअण जे करे अगरि तव्हांखे कुझु बि कमकार हुजे त मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। मूं त तव्हांखे अॻे ई ॿुधायो त हिननि जी दिल्ली ट्रांसफर थी वई आहे, त हिननि जा थोरा घणा कमु करे ॾियो त। थोरा घणा छो, असुल सभई कम कंदोसांव, अवां हुकुम त कयो। वेरी गुड वेरी गुड। फ़िलहाल त अॼु अटो ख़तम थी वियो आहे, अटो पिसाए अचो त। अटो? हाँ हाँ छो न, सभई कम कंदोसांव, पर तव्हां सावित्री खे कुझु बि न ॿुधाइजो। तव्हांखे त ख़बर आहे ज़ालूं सभई साड़ेलियूं थींदियूं आहिनि। तव्हां चिंता न कयो, मां छो ॿुधाईंदसि, आखिर मूंखे बि त घर हलाइणो आहे। हाँ पर हा, तव्हां हेतिरी देरि खां हथ में कोट छो झले बीठा आहियो? छा ॿुधायां मिसेस मीरवानी, हिन कोट जा ॿई बटन टुटी पिया आहिनि। ॾिसो। बस एतिरी ॻाल्हि, बाक़ी पाड़ो कॾहिं कमु ईंदो। तव्हां ईअं कयो, घर मां तयारु थी करे ऑफिस लाइ निकिरो, मुंहिंजे घर अचो, तेसि ताईं मां बटण टाके थी रखां ऐं तव्हां मुंहिंजो अटे जो दॿो पीआए अचिजो। पर तव्हां साॻे खे कुझु बि न ॿुधाइजो। राधा स्वामी, तव्हीं ही गोपीअ खे छा चई रहिया हुआ त सावित्री खे न ॿुधाइजो? कुझु बि न। कुझु ज़रूर हूंदो। सुबुह साण जो गोपी आई है त ज़रूर तव्हांजी गोपी दरअसल आई आहे। गोपी मुंहिंजी शिकायत खणी आई आहे त मां बाथरूम में बेसुरो ॻाईंदो आहियां। आईंदा बाजो खणी करे सुर में ॻाईंदो कयां। हाँ चुप। बस मूं ईअं त कोन चयो, मूं त चयो त भेण तो कुझु बि चयो हुजे, मां त मुंहिंजे मुड़ुस खे सुञाणा न। मुंहिंजो मुड़ुस त छा, सॼी मर्द ज़ाती साॻी आहे। पर भेण तूं मूंखे ॾिस, मूं तुंहिंजे अचण खां अॻु ई खेनि चयोमान त बाथरूम में न ॻाईंदा कयो। चङो भेण, मां वञां थी। राधा स्वामी, जॾहिं खां हिननि जी दिल्ली ट्रांसफर थी आहे, मुंहिंजो घर जो कमु ई मुंझाए छॾियो आहे। तव्हां कंहिं बि ॻाल्हि जी चिंता न कजो। तव्हांखे कुझु बि कमु हुजे तव्हां सावीअ खे ॿुधाइजो, सावी मूंखे ॿुधाईंदी ऐं मां करे छॾंदोसांव। हाँ हीअ अथव मुंहिंजो विज़िटिंग कार्ड। हिन में मुंहिंजो ऑफिस जो नंबर अथव ऐं मुंहिंजो मोबाइल नंबर बि अथव। हाँ 9829142411। ओके, थैंक यू, बाय, सी यू। बाय राधा स्वामी, बाय, सी यू। बाय सी यू। घर में कख बनी ॿ न कनि ऐं पाड़े वारनि खे फोन नंबर पिया ॾिजनि। तूं जो हड़ताल ते वेंदी है त इमरजेंसी लाइ ॿियो को बंदोबस्त करणो पवंदो न। सो तव्हांजो इहो इमरजेंसी जो बंदोबस्त हो?
खड्ड में वञी पवे तव्हांजी हड़ताल। छा चई तूं पंहिंजी हड़ताल वापसि थी वठी? असां असां ज़ालुनि जी कहिड़ी हड़ताल आहे? अञा अञा अधु कलाक बि हड़ताल खे कोन थियो आहे त तव्हां पाड़े वारनि खे फोन नंबर ॾिना आहिनि ऑफिस जा। हलो हलो हाणे नाश्तो खाई वठो ऐं गैस बि बुक कराईंदा अचिजो। हा हा गैस बि बुक कराईंदो ईंदसि ऐं कणिक जो दॿो बि पियाईंदो ईंदसि। कणिक जो दॿो? अरे अरे हू त ई वात मां निकिरी वियो कणिक जो दॿो। हा हा मम्मी मम्मी मां तयार थी वियुसि। मम्मी मुंहिंजे नेरनि जो छा थियो? हा हा इजो इजो मम्मी मुंहिंजी ड्रेस जो छा थियो? मम्मी पहिरीं मुंहिंजी नेरनि। मम्मा मुंहिंजी पहिरीं मम्मी ड्रेस। पहिरीं हा मुंहिंजी हा नेरनि। पहिरों मम्मी मुंहिंजी पहिरीं नेरनि। पहिरीं मुंहिंजे कोट जो छा थींदो? अरे ॿुधा पई ॿुधा त सभिनी खे सभु कुझु हींअर ई खपे। नेरनि ड्रेस कोड नेरनि ड्रेस कोड। शलन मारियो सुबुह थिए